नासिब वार्डो में वाक़िया नासिब वार्डो विच पुलिसरा नमूने गुम थियल 8ठी क्लास शागिर्द जे वासन अगवा जो शक ज़ाहिर कयो आहे। ॻोठ जान मोहम्मद भुट्टो वासी 8ठी क्लास शागिर्द गोस बख्श भुट्टो गुज़िरियल स्कूल का वापस ते पुलिसरा नमूने गुम थी वियो। वासन जो चवण आहे त शागिर्द स्कूल का घर वापस ईंदे गुम थी वियो। संदसि पतो पइजी न सघियो आहे। हुन चयो त शिकायत नीगर खे अगवा कयो पियो आहे। संदसि ॻोल्हा में मदद कई वञे। होॾां वावड़ो पुलिस चवण आहे त हुन रिपोर्ट दाख़िल कई आहे। वधीक जांच करे रहिया आहिनि। ॿिए पासे 10 ॾींहं अॻु अगवा थियल शेखबाड़ी जो रहवासी वसाला अब्दुल अहद भट्टी बि बाज़ियाब न थी सघियो आहे। ख़बर मां शेयर कई पिया। वावड़ो वेझो पुलिसरा नमूने गुम थियल 8ठी क्लास जे शागिर्द जे वासन अगवा जो शक ज़ाहिर कयो आहे। ॻोठ जान मोहम्मद भुट्टो वासी 8ठी क्लास जे शागिर्द गोस बख्श भुट्टो गुज़िरियल स्कूल खां वापसि वेंदे पुलिसरा नमूने गुम थी वियो। वासन जो चवण आहे त शागिर्द स्कूल खां घर वापसि ईंदे गुम थी वियो। संदसि पतो पइजी न सघियो आहे। हुन चयो त शक आहे त नीगर खे अगवा कयो पियो आहे। संदसि ॻोल्हा में मदद कई वञे। होॾां वावड़ो पुलिस जो चवण आहे त हुन रिपोर्ट दाख़िल कई आहे। वधीक जांच करे रहिया आहिनि। वावड़ो मां ख़बर मां शेयर कई पिया। वावड़ो वेझो पुलिसरा नमूने गुम थियल 8ठी क्लास जे शागिर्द जे वासन अगवा जो शक ज़ाहिर कयो आहे। ॻोठ जान मोहम्मद भुट्टो वासी 8ठी क्लास जे शागिर्द गोस बख्श भुट्टो गुज़िरियल स्कूल खां वापसि वेंदे पुलिसरा नमूने गुम थी वियो। वासन जो चवण आहे त शागिर्द स्कूल खां घर वापसि ईंदे गुम थी वियो। संदन पतो पइजी न सघियो आहे। हुन चयो त शिकायत नीगर खे अगवा कयो पियो आहे। संदसि ॻोल्हा में मदद कई वञे। होॾां वावड़ो पुलिस जो चवण आहे त हुन रिपोर्ट दाख़िल कई आहे। वधीक जांच कई पई वञे। वावड़े वेझो पुलिसरा नमूने गुम थियल 8ठी क्लास जे शागिर्द जे वासन अगवा जो शक ज़ाहिर कयो आहे। ॻोठ जान मोहम्मद भुट्टो वासी 8ठी क्लास जे शागिर्द गोस बख्श भुट्टो गुज़िरियल स्कूल खां वापसीअ ते पुलिसरा नमूने गुम थी वियो। वासन जो चवण आहे त शागिर्द स्कूल खां घर वापसि ईंदे गुम थी वियो। संदसि पतो पइजी न सघियो आहे। हुन चयो त शिकायत नीगर खे अगवा कयो पियो आहे। संदसि ॻोल्हा में मदद कई वञे। होॾां वावड़ो पुलिस जो चवण आहे त हुन रिपोर्ट दाख़िल कई आहे। वधीक जांच करे रहिया आहिनि। ॿिए पासे 10 ॾींहं अॻु अगवा थियल शेखबाड़ी जो रहवासी वसाला अब्दुल अहद भट्टी बि बाज़ियाब न थी सघियो आहे।